असी हिन वक्त एक कबीले जे झूपड़ियुनि में मौजूद आहियूं। ही सिंध जो वो कबीलो है जैसे लाडाऊ कबीलो चयो वञे थो। हिनखे सिंध में शिकारी कबीले के नाले सां सुञातो वञे थो। ही सिंध जो वो कबीलो है जैं जो किथे भी को अड़ो गोठ ना है जिथे हो राज कन। हे कंहिं भी शहर के पासे में 5 महीननि का साल के अंदर वेंदा आहिनि पोइ उतां खां लॾे वरी भी गुज़र सफ़र के लाइ ॿिए पासे हलिया वेंदा आहिनि। हे किथे भी हिकिड़ी जगह ते पक्को गोठ ॿधी ना रहंदा। ही जेके आहिनि से शिकारियुनि जे नाले सां मशहूरु आहिनि। हिननि जो कबीले के लाडाऊ कबीलो भी चयो वञे थो। ही सिंध जो अजीब कबीलो है। हिन जूं रीतूं ऐं रस्मूं जेके आहिनि से अजीब आहिनि। असीं उन हवाले सां हिननि सां ॻाल्हि ॿोल भी कंदासीं। जी नाज़रीन, ही वो कबीलो है जैं कबीले जे माण्हुनि वटि न त क़ौमी शनाख्ती कार्ड होंदो है न वरी वोट लिस्ट में हिननि जो नालो दाख़िल होंदो है जो हे के इलेक्शन में वोट ॾेई सघनि। न वरी हिननि खे वो कार्ड न हुजण जे करे जेके गवर्नमेंट जे तरफ़ां इमदादी फंड अचनि था उहे हिननि खे मिलनि था। हे जेके तव्हां हिन जा मासूम ॿार ॾिसो पिया, हे जेके आहिनि से तइलीम खां महरूम हूंदा आहिनि। हिननि खे कंहिं भी स्कूल में जो आहे सो दाख़िला ना है न हे तइलीम पिराईंदा आहिनि। हिननि जी ज़िंदगी जेकी आहे सा हिननि झूपड़ियुनि में गुज़रंदी रहंदी आहे। ही सिंध जो हिकिड़ो कबीलो है जैं कबीले सॼी सिंध में पखियल है। हिननि जा मुख़्तलिफ़ शहरनि में मुख़्तलिफ़ जो ज़िलनि में हिननि जा माण्हू रहनि था। ही सिंध जो कबीलो है। हिन ही कबीले के जो आहे सो लाडाऊ कबीलो भी चयो वञे थो। हिन कबीले जी इहा अजीब कहानी है त हिननि जूं जेके शादियुनि जूं रीतूं ऐं रस्मूं आहिनि उहे रीतूं ऐं रस्मूं जेके आहिनि से तक़रीबन मुसलमाननि सां मिलंदड़ जुलंदड़ आहिनि। क़रीब वेंदा आहिनि त सिर्फ़ु सिंध जे दरगाहुनि ते वेंदा आहिनि। सिंध जे दरगाहुनि जा हे जेके आहिनि से आशिक़ आहिनि उन्हनि वटि वेंदा आहिनि उते वेंदा आहिनि। असीं उन बाबति हिन कबीले जो जेको अॻुवाण आहे हिन पाड़े जो हिन जेके झूपड़ियूं ठहियल आहिनि इन जो अॻुवाण आहे खमीसो शिकारी, असीं उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन जो इन बाबति छा चवणु आहे उन्हनि जूं जेके रीतूं ऐं रस्मूं आहिनि उन बाबति ही छा था चवनि। हिननि जा हे जेके नंढड़ा मासूम ॿार आहिनि उहे तइलीम छो कोन था पिराइनि, उन्हनि खे स्कूल में छो कोन थो दाख़िल कयो वञे। या हिननि जूं जेके औरतूं आहिनि जीअं सिंध में ॿियनि औरतुनि खे इनकम सपोर्ट प्रोग्राम जा पैसा ॾिना था वञनि, हिननि खे छो कोन था ॾिना वञनि। हिननि जा जेके क़ौमी सुञाणप कार्ड आहिनि उहे छो कोन था ठाहिया वञनि। उन बाबति असीं सॼो तफ़सील हुन खां पुछंदासीं उन्हनि रीतियुनि ऐं रस्मुनि जे बाबति बि असीं हुन खां पुछा कंदासीं त हुन जो उन बाबति छा चवणु आहे। असां शादी कंदा आहियूं साहब जहिड़ी करे मुस्लिम माण्हुनि जे हथ में हूंदी आहे। उहे ख़र्च पठो हर शइ उहे कंदा आहिनि, रधण पचण उहे कंदा आहिनि। निकाह वो असांजो वॾा मौलवी जेके मुस्लिमीन आहिनि उहे पढ़ंदा आहिनि। अच्छा, निकाह जो आहे शादी जो आहे मुसलमान मौलवी पढ़नि? हाँ, मौलवी पढ़ंदा आहिनि। अच्छा, हाँ, मौलवी पढ़ंदा आहिनि। सुन्नत वेंदा आहियूं कलमू रसूला जो उहो पढ़ंदा आहियूं। सर्फ या पढ़ण वारी ॻाल्हि इहा असां में कोन्हे। ॿियो त कुझु असां ग़रीबनि खे मिले बि नथो। ये पिनूं ये गरीब वक़्त कढूं, मजूरी करियूं तॾहिं टाइम कढूं। जा शनाख्ती कार्ड ठहियल कोन के? कार्ड आहिनि 5-7 आहिनि। मुंहिंजो बि आहे, मुंहिंजे घरवारी जो बि आहे। हाणे इहे ताज़ा मां ठाराया आहिनि? किन जा पुराणा आहिनि, किन जा ताज़ा बि आहिनि, किन जा अञा। वोट बि ॾींदा आहियो? वोट ॾींदा आहियो? हलनि जा कांडे ॾिना आहिनि। वोट वञा दाख़िल थियल आहिनि? हाँ, वोट दाख़िल आहे। जेको परेशान मरुमो हो कोन जेका आहे मानीरनि वारी जेका पोलीजन उते 2-3 चकर मूं उते धड़ी में बस अञा सभु माण्हू ॾींदा आहिनि। हाँ, छो त अॻु में पंहिंजो को सो असां 2-3 पंहिंजो को सो अव्हां जे कबीले ते स्टोर ठाहियूं आहिनि त उन जा वोट दाख़िल कोन हूंदा हुआ। ॿियो सबबु इहो त अव्हीं जेके ॿार आहियो से पढ़ाईंदा कोन आहियो, छो कोन था पढ़ायो ॿारनि जो? उहो बि जेको असांखे कुझु तालीम तो पारो ॾे त स्कूल जे बच्चनि खे छॾियूं त पिया पढ़नि। सरकारी हवाले सां जीअं हिते सिंध में ॿियनि औरतुनि खे बेनज़ीर इनकम सपोर्ट जा पैसा मिलनि था, ईअं अव्हां जे औरतुनि खे मिलनि था या न? किन खे जाम किन खे मिलिया आहिनि, किन जा कार्ड कोन्हे। मुंहिंजी घरवारी जो कार्ड आहे, उनखे सुम लॻी पई आहे। सुम वारो कार्ड आहे मुंहिंजे घरवारी जो। ही ॾिस मोर कार्ड पियो मुंहिंजे घरवारी जो। जेको
पूजा भी कयो था कंहिंजी के मूर्ति जी के मंदिर में वेंदा आहियो या कोन वेंदा आहियो? अच्छा असीं अल्लाह रसूल ॿिया जेके हे वली जेके पिया आहिनि जी असीं इन्हनि जा मुरीद आहियूं, उन्हनि जे मेले मलाखड़े इन्हनि जी पूजा कंदा आहियूं। माना घणो उन्हनि ते वेंदा आहियो? अच्छा लखियारी शकी दातार। अच्छा उनखां अलावा जेको सो शिकार वग़ैरह बि कंदा आहियो? शिकार बि कंदा कुता वुता धारींदा आहियो? शिकार जेको बि कंदा आहियो कहिड़नि जेको सो जानवरनि जो कंदा आहियो? हाँ माण्हू वॾनि सां उन्हनि सां गॾु जो शिकार कंदा हुआसीं। पोइ हुते भला बि हाणे वॾी कोन्हे, हाणे भला बि वॾी सभु कराचे न चवंदा त जेको सो कुता भला अव्हां वटि हूंदा आहिनि ऐं सिंध जा काफ़ी अहिड़ा सरमाईदार माण्हू हूंदा आहिनि जेके अव्हां वटि ईंदा आहिनि ऐं उन कुतनि जे नस्ल जी जेकी सुञाणप कराईंदा आहिनि ऐं कुतनि खे पंहिंजो जेके उहो पालींदा आहिनि त उनजी सुञाणप अव्हां कराईंदा आहिनि। हा उहा असांखे ॿुधायो ॼाण आहे असांखे त को सुठी चीज़ आहे उन जी का हीअ माना हीअ बाबा हीअ नस्ल जो आहे या हिन नस्ल जो आहे या हीअ कमु कंदो या हीअ कमु कंदो उन मां ॼाण आहे। जी नाज़रीन असां हिन सां ॻाल्हि ॿोल कई ऐं इहे ॿुधाइनि था त हिन वक़्तु कुझु हिननि जा जेके माण्हू आहिनि जिन खे NIC कार्ड ठाराया आहिनि ऐं मिलिया आहिनि उनखां अॻु में हिननि वटि को बि अहिड़ो NIC कार्ड न हूंदो हो ऐं न ई को सरकार तरफ़ां हिननि जी का मदद कई वेंदी हुई। हे हिननि झूपड़ियुनि में रहनि था ऐं हे ई झूपड़ियूं हिननि जी राश आहे ऐं हिननि झूपड़ियुनि में हे गर्मी सर्दी में रहनि था ऐं हिननि जा हे मासूम बच्चा जेके आहिनि से बि इन्हनि झूपड़ियुनि में रहनि था। जीअं ताज़ो मौसमियात खाते ॿुधायो आहे त कुझु ई ॾींहंनि खां पोइ जेको आहे सो शदीद बारिशूं शुरू थियण वारियूं आहिनि ऐं उहे बारिशूं जॾहिं शुरू थींदियूं तॾहिं बि हे जेके शिकारी क़बीले जा माण्हू आहिनि उहे इन्हनि झूपड़ियुनि में रहंदा ऐं उन्हनि जा हे जेके मासूम ॿार आहिनि उहे बि इन्हनि पंहिंजो झूपड़ियुनि में रहंदा। हे जेके आहिनि से इंतिहाई गुरबत वारी ज़िंदगी गुज़ारनि था ऐं हिननि जी ज़िंदगी जेकी आहे सा हिकु अजीब क़िस्म जी ज़िंदगी आहे जेके दुनिया जे सभिनी सहूलियतुनि खां महरूम आहिनि ऐं हिननि खे का बि अहिड़ी सहूलियत नाहे जंहिं सहूलियत तहत हे पंहिंजी ज़िंदगी बसर करे सघनि या हिननि पंहिंजे मासूम बचनि खे का तइलीम ॾियारे सघनि। तंहिं करे सिंध हुकूमत समेत मुल्की हुकुमराननि खे घुरिजे त हिननि माण्हुनि जी मदद करे ऐं हिननि माण्हुनि खे जेको आहे उहे सहूलियतूं फ़राहम करे जीअं आम माण्हूअ खे सहूलियतूं ॾिनियूं वञनि थियूं। जीअं आम माण्हू खे सरकारी फंडनि मञा उहे फंड ॾिना वञनि था ऐं ग़रीबनि लाइ जेके सरकार तरफ़ां फंड अचनि था उन्हनि मञा फंडनि मञा हिननि खे बि हिसो ऐं पती ॾिनो वञे त जीअं हे पंहिंजी ज़िंदगी के सुठे नमूने सां गुज़ारे सघनि। ऐं ख़ासि तौर ते जेको आहे सो सरकार खे घुरिजे त हिननि मासूम ॿारनि जे लाइ ख़ासि तौर ते जेको आहे सो तइलीम जो बंदोबस्तु करे ऐं हिननि ॿारनि खे जेको आहे सो लाज़मी तइलीम ॾियाराए छो त तइलीम हिननि ॿारनि जो बि हक़ आहे ऐं हे ॿार जेके आहिनि से भली कहिड़े बि क़बीले सां वास्तो रखंदड़ हुजनि पर वरी बि इंसान आहिनि ऐं हे मासूम ॿार आहिनि हे उहे ई ॿार आहिनि जेके ॿार हर इंसान वटि आहिनि अहिड़ा ई ॿार आहिनि ऐं हिननि ॿारनि जो बि हक़ आहे त हिननि खे तइलीम ॾिनी वञे हिननि खे बि सुठी ज़िंदगी गुज़ारण जो हक़ आहे त हे बि सुठी ज़िंदगी गुज़ारनि। तंहिं करे सिंध समेत मुल्की हुकुमराननि खे घुरिजे त हिननि माण्हुनि खे जेको आहे सो हर फैसिलिटी ॾिनी वञे। नाज़रीन हीअ असांजी अॼोकी स्टोरी अव्हांखे जेकॾहिं पसंदि अचे त असांजे चैनल सिंध सुराण खे सब्सक्राइब कजो ऐं शेयर ज़रूरु कजो।